उडेरूलाल विलेज थाने जी हद में सैयद अब्दुल लतीफ़ शाह जी ज़रई ज़मीन ते पाणी वराईंदे नामालूम माण्हुनि तरफ़ां कोरे जा अपराधी जा 2 ॼणा बेदर्दी सां क़तल करे छॾिया। सुबुह सवेरे उडेरूलाल पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मुआइनो करे लाश पंहिंजे तहवील में वठी छॾिया, जंहिं बाद लाश खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल खणाए विया। जॾहिं त वाटसन तरफ़ां मेन रोडी केनाल 71 बोरी ते धरणो हणी हैदराबाद वाडा वाया टंडो आदम रोड मुकम्मल बंद करे छॾियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु आहे त असां सां खोसन ज़ुल्म कयो आहे। असांजा 2 ॼणा मुमताज़ कुरेजो ऐं नज़ीर कुरेजो ग़रीब मज़दूर बेदर्दी सां कोहे मथां वरी हुननि खे हथियारनि जा बुरस्ट हणी मारियो वियो आहे। असां आला इख़्तियारनि खे पुरज़ोर अपील था कयूं त असांजे बेगुनाह क़तल थियलनि जा क़ातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, जेसिताईं धरणो जारी रहंदो। होॾां उडेरूलाल पुलिस जे SHO तस्लीम बुरगड़ी चयो त मज़कूर जवाबदार पंहिंजा घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। असां जल्द क़ातिलनि खे गिरफ़्तार कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।